सभिनी जो स्वागत आहे सिंधी रंधिणो चैनल में। मां तव्हांखे मोहिणी ठाहिण जो तरीक़ो ॿुधायां थी। हिन में मां 1 किलो मैदो ऐं 2 कप खंड जा पानी में मिक्स करे 2 कलाक में भिजाया, तंहिंखे मां मिक्स करे छॾियो आहे। ऐं 1 कप मां तेल खयो आहे ऐं ही मां इलायची खई आहे ज़ाइक़े अनुसार। हाणे में इलायची ऐं तेल मिक्स करे छॾियो आहे। हिन खे तव्हां सुठे नमूने सां मिक्स कंदा। हाणे मां हिन में खंड जो पाणी मिक्स कंदमि ऐं उन खां पोइ अटे खे ॻोहींदमि। न तव्हांखे अटो घणो सख़्तु करिणो आहे, न घणो नरम करिणो आहे ऐं हिसाब जे अनुसार ठाहिणो आहे। गैस मां तेल गरम करण लाइ चाढ़े छॾियो आहे, तंहिं में असांखे मोहिणियूं फ्राई करणियूं आहिनि ऐं स्लो आंच ते रखिणो आहे। हाणे मां अटो ॻोहे छॾियो आहे ऐं असांखे इहो अटो 15 खां 20 मिंट ताईं रखिणो आहे। पोइ तव्हांखे मां मोहिणियूं ठाहिण जो तरीक़ो ॾेखारींदमि। हाणे मां हिन जी चाणी ठाहे ऐं इहो मोहिणियुनि खे वेलियां थी। वेलण खां पोइ असां हिन खे शेप में ठाहिणु चाहियूं तीअं ठाहे सघूं था, मगर मां पंहिंजे हिसाब सां शेप तयारु कंदी आहियां। मां डायमंड जो शेप तयारु करां थी हिन में। ऐं इहो मां हाणे तयारु करे रखियूं आहिनि। हाणे मां हिन खे तरंदसि। गिहु बि गरम थी वियो आहे ऐं उन खां पोइ हाणे असां हिन में हिकु मोहिणी करे विझंदासीं ऐं गिहु घणो गरम न हुजे। तेज़ गरम गिह ते मोहिणी सिर्फ़ु ॿाहिरियां फ्राई थींदी, अंदरि कची रहंदी। इन जे करे मां हिन खे स्लो गिह गरम कयो आहे। खे मां तरियां थी 3 खां 4 मिंट ताईं। उन खां पोइ मां हिन खे गॾु गॾु हलाईंदसि, तंहिंजे करे कि अगरि असां हिन खे साइड न चेंज कंदासीं त हे कचियूं रहिजी वेंदियूं। हाणे मां हिन खे स्लो में फ्राई करे ऐं तव्हां ॾिसो पिया त हिन जो कलर बि स्लो चेंज थिए पियो ऐं हिन खे तव्हां गॾु गॾु हलाईंदा रहिजो। असांजी मोहिणियूं तक़रीबन रेडी थी चुकियूं आहिनि। अञा मां हिन खे 2 खां 3 मिनट फ्राई कंदसि। हाणे तव्हां ॾिसो त हीउ हल्को हल्को कलर नासी थियणु शुरू थी वियो आहे। अञा बि फ्राई कयां थी, रोकजां। हाणे मोहिणी तयारु थी चुकी आहे ऐं तव्हां ॾिसंदा बिल्कुलु नासी कलर जी थी वई आहे ऐं उम्मीद त तव्हांखे मुंहिंजी रेसिपी पसंदि आई हूंदी ऐं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कजो।